क्यों मधु तव्हां इहो सुठो नाहे कयो हो गुंडा मवाली आहिनि हाणे असांजो जीअण हराम करे छॾींदा हाणे उहो चए थो नजमा इहे गलीअ जा आवारा टके जा गुंडा हाणे हिन घिटीअ में बि न ईंदा दुश्मन खे कमज़ोर सम्झण वॾी ग़लती आहे दुश्मन खे कमज़ोर सम्झण वॾी ग़लती आहे मुदसर तूं फिक्र न कर नजमा अहिड़ा वांदा गुंडा सिर्फ़ु बुज़दिल माण्हुनि लाइ मुस्लिम माण्हू थींदा आहिनि अहिड़ा उबाश गुंडा दिलरनि जे साम्हूं दूर थी वेंदा आहिनि तूं ॾिसजां वेठी हाणे इहे लोफर हिन घिटीअ मां बि कोन गुज़रंदा नजमा अलाह करे त ईअं ई थिए पर उन लाइ छो मुंहिंजी दिलि मञे नथी एतिरो चयोसि क्यों अलाह साईं करे ईअं ई थियो पर अलाए छो मुंहिंजी न ॻाल्हि जे लाइ दिलि नथी मञे हाँ दिलि नथी मञे सही आहे अलाह साईं करे ईअं ई थियो पर अलाए छो न ॻाल्हि जे लाइ मुंहिंजी दिलि नथी मञे